वेलकम बैक व्यूअर्स। प्रोग्राम जो आख़िरी हिस्से में हलंदासीं। मेहड़ मां ख़बरूं आहिनि त सियासी तौर ते इंतकाम जो निशानो बणायो वियो आहे। तहरीक इंसाफ़ जे अॻुवान नियाज़ अली बुरड़ो खे दहशतगर्दी एक्ट तहत गुज़िरियल राति उनजे ख़िलाफ़ FIR दाख़िल थी आहे। अॼु पुलिस खेसि फजर महल गिरफ़्तार कयो आहे। दहशतगर्दी जे अंत वारी अदालत में खेसि पेश कयो वियो, पर कोर्ट दहशतगर्दी जा कलम टोड़े छॾिया आहिनि। ॿिए पासे शहरी एहतजाज करनि पिया आहिनि। गिरफ़्तारी जे हवाले सां मेहड़ समूरो शहर बंदि आहे। इंडस हाईवे ब्लॉक थियल आहे। उते सभई माण्हू आहिनि जेके एहतजाज रिकॉर्ड कराए रहिया आहिनि। समूरो मामिलो छा आहे, हलंदासीं मेहड़ ऐं मूंसां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे मेहड़ मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर मंज़ूर महेसर। मंज़ूर, छा मामिलो आहे? नियाज़ बुरड़ो साहिब जे ख़िलाफ़ छो FIR दाख़िल थी आहे ऐं केरु फ़रियादी आहे? जी, नियाज़ अली बुरड़ो जेको PTI जो जनरल सेक्रेटरी ऐं वापारी अॻवान आहे, हिन वक़्तु मेहड़ म्यूनिसिपल जे वार्ड मां हुन चूंड खटी आहे। म्यूनिसिपल मेहड़ में चेयरमैन जो उम्मीदवार आहे। मेहड़ में PTI म्यूनिसिपल मेहड़ ते 14 वार्डनि मां 8 वार्डनि जा अक्सरियत सां खटी आहे। PTI अॻवान नियाज़ बुरड़े जो चवणु हुयो गुज़िरियल ॾींहुं त मुबैना तौर ते PPI जेका उम्मीदवार आहिनि उहे असांजा थेला खणी ऐं उन्हनि मुंहिंजा वोट तब्दील कराया आहिनि, असांजा नतीजा तब्दील कराया। ऐं 3 ॾींहंनि खां असांखे जेको नतीजा न पिया मिलनि, असां RO ऑफिस ऐं जेको आहे सो DRO ऑफिस जे चकर काटे थकिजी पिया आहियूं। जंहिं बाद सोशल मीडिया ते नियाज़ बुरड़े पारां हिकिड़ो मैसेज जारी कयो वियो त जेकॾहिं असांखे चूंड नतीजा न मिलिया ऐं असांजा बैलेट बॉक्स जेके आहिनि उहे खोले ऐं असांखे धांधली करे हराए वियो त असां न सिर्फ़ु कानूनी पर असां जेको आहे सो ज़ाती तौर ते जंग कंदासीं। जंहिं बाद PP जो जेको MP आहे मेहड़ मां फयाज़ बुट जेको सूबाई वज़ीर आहे, उनजो भाउ आहे सिंध काउंसिल जो मेंबर इम्तियाज़ पाशा बुट पारां गुज़िरियल राति मेहड़ में थाणे ते ATC जे कलम तहत FIR दर्ज करायो। हुन में मौक़ुफ़ अख़्तियार कयो त नियाज़ बुरड़ो ऐं संदसि 4 साथी जंहिंमें ज़ुबैर समो, हाशिम बुरड़ो, असगर खोसो शामिल आहिनि। उन्हनि असांखे ॾिसंदे असांखे रोड ते बीठा गाॾियुनि मां लही असां ते सिधा फायर कया, क़त्ल करण जे इरादे असां फायर कया। जंहिं बाद सुबुह सवेल 30 खां वधीक पुलिस मोबाइल जा अटाला नियाज़ बुरड़े जे घर ते चढ़ाई करे घर मां दाख़िल करे खेसि गुम करे छॾियो। जॾहिं त शाम 2 वॻे खेसि ATC जी अंत वारी अदालत नौशहर फ़िरोज़ में पेश कयो वियो, जिते अदालत पारां ATC जा कलम ख़तम करे केस वापसि मोकिलियो आहे। मंज़ूर, इहो ॿुधाइजो जीअं मौक़ुफ़ आहे PTI जो त ही जेका FIR आहे उनजे ख़िलाफ़ सियासी बुनियादनि ते दाख़िल कराई वई आहे। सूबाई वज़ीर फयाज़ बुट जो भाउ फ़रियादी आहे, जीअं तव्हां ॿुधायो पिया। दहशतगर्दी जे अंत वारी अदालत में नौशहरों में अॼु पेश कयो वियो नियाज़ अली बुरड़ो खे। उते कोर्ट कहिड़े बुनियाद ते ही जेके दहशतगर्दी एक्ट वारा कलम हुआ उनखे टोड़ियो आहे या ख़तमु कयो आहे, जंहिंखां पोइ कोर्ट इहो हुकुम ॾिनो आहे त हीउ मामिलो सेशन कोर्ट में पेश कयो वञे, दहशतगर्दी जे ज़िमरे में न पियो अचे? जी, हुन में कोर्ट जेको आहे सो इहो मौक़ुफ़ अख़्तियार कयो आहे त नियाज़ जेके फ़रियादी जो मौक़ुफ़ आहे त हिन फायर कया, पर उन फायरनि में किथे बि को बि जेको आहे माण्हू ज़ख़्मी न आहे, न वरी कंहिं गाॾी जे निशान जा के सबूत आहिनि, न ई के फायरिंग जा के माना सबूत मिलनि था। ऐं फायरिंग जे करे को नुक़सानु थियो आहे, तंहिंजे करे हीउ जेको केस दहशतगर्दी जे ज़िमरे में नथो अचे। ऐं जेकॾहिं हवाई फायर थियल आहिनि त बि उनखे जेको आहे लाॻापियल जेको मजिस्ट्रेट आहे या उनजी अदालत में पेश कयो वञे, हीउ नथो अचे। जॾहिं त मेहड़ में अॼु इन वाक़े ख़िलाफ़ ऐं PTI पारां चूंड नतीजा जारी न करण ऐं चूंड नतीजनि में अमकानी फेरफार जे ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल पिणु कई विया। सुबुह खां वठी इंडस हाईवे ते अॻूणे वॾे वज़ीर लियाकत जतोई, अॻूणे सेनेटर सदाकत जतोई, सैयद अल्ताफ़ शाह, डॉक्टर गुलाम अब्बास महेसर, अरबेलो महेसर जी अॻवानी में इंडस हाईवे ते धरणो लॻो पियो आहे। सभई माण्हू हिन वक़्तु जेका सो मौजूदु आहिनि। सुबुह खां वठी हिन वक़्तु ताईं इंडस हाईवे बंदि आहे। जॾहिं त मंज़ूर, छा मुतालबो आहे? इंडस हाईवे ते लियाकत जतोई साहब समेत जेके माण्हू एहतजाज रिकॉर्ड कराए रहिया आहिनि, उनजो मुतालबा कहिड़ा आहिनि? उन्हनि जो मुतालबो त इहो आहे त जेके PTI जा उम्मीदवार म्यूनिसिपल मेहड़ ते जेके काउंसलर आहिनि या हिननि जा जेके UC चेयरमैन आहिनि या हिननि जा जेके वार्डनि ते जन अक्सरियत राय सां चूंडूं खटियूं आहिनि, उन्हनि जा नतीजा हिननि खे न पिया ॾियनि। हिननि जो आहे त असांखे जेके बि असांजा उम्मीदवार आहिनि, जन यूनियन काउंसिल जे चेयरमैन आहिनि, म्यूनिसिपल जा वार्डनि जा चेयरमैन आहिनि
यूनियन काउंसिल जे वार्डनि ते जेके काउंसलर बीठा आहिनि उन्हनि जा नतीजा न पिया मिलनि। हिननि जो आहे त असांखे नतीजा जेका सो फौरी तौर ते जारी कया वञनि। जेके असां माण्हू जे उमेदवार खटी आया आहिनि उन्हनि खे खटण जो जेको सर्टिफिकेट हूंदो आहे ऑफिशियली सरकारी हतमी रिज़ल्ट हूंदी आहे उहा असांखे जारी कई वञे। ऐं जेको न्याज़ बुरड़ो आहे हुनजे जेके कूड़ा केस आहिनि उहे वापसि करे खे आज़ादु कयो वञे। जी मंज़ूर, इहो ॿुधायो त जीअं तव्हां चओ पिया त हुनजो बैकग्राउंड PTI जी इहा दावा आहे त सियासी आहे, छाकाणि त हिन न्याज़ अली बुरड़े जे तरफ़ां मेहड़ म्यूनिसिपल में शिकस्त ॾिनी वई आहे हुकूमती धुर जे उम्मीदवारनि खे। इन जो इहो सबबु आहे जो दहशतगर्दी एक्ट तहत उन्हनि जे ख़िलाफ़ FIR दाख़िल थी आहे, गिरफ़्तारी अमल में आई आहे। सोशल मीडिया ते इन हवाले सां सख़्तु तरीन रद्द अमल ज़ाहिर कयो वञे पियो सिविल सोसाइटी जे तरफ़ां। ऐं तव्हां ॿुधायो पिया त मेहड़ में इंडस हाईवे ब्लॉक आहे, अॻूणो वॾो वज़ीर लियाकत जतोई समेत ॿिया इलाइक़े वासी उते हाईवे ते मौजूदु आहिनि, एहतजाज करनि पिया। मूंखे थोरो बैकग्राउंड ॿुधाइजो न्याज़ बुरड़ो साहिब जो। हू पॉलिटिकल माण्हू आहे, समाजी अॻुवान आहे, कहिड़ो हुनजो बैकग्राउंड आहे माज़ी जो? मां तव्हांखे न्याज़ बुरड़ो मेहड़ जेकी सियासत में मुतहर किरदार आहे, हू केतिरे ई वक़्त खां शहरी इताद जो सदर आहे। ऐं मेहड़ में जेकी राइस मिल्स एसोसिएशन जो हू लगातार 5 दफ़ा सदर रहियो आहे। ऐं हिन जी जेकी शहरी सियासत आहे या जेके शहरी मसइला आहिनि उन्हनि लाइ हिन जे जेको आहे सो मुसलसिल एहजाज में रहिया आहिनि। एहजाज जे एवज़ खेसि काफ़ी दफ़ा ATC जा जेका सो कलमनि तहत एहजाज करण जे ॾोह में उन्हनि ते AT रोड ब्लॉक करण ऐं इंडस हाईवे ते बदअमनी ऐं शहरी मसइलनि ते धरणनि जे हवाले सां अॻ में बि हुन ते ATC जा केस दाख़िल कया विया आहिनि। ऐं ATC कोर्ट खे ने हर दफ़े बाइज़त बरी कयो आहे। ऐं न्याज़ बुरड़ो जेको मेहड़ जा जेके बि समाजी मसइला आहिनि, सियासी मसइला आहिनि, उन्हनि ते मुसलसिल गुज़िरियल 10 सालनि खां वधीक अरसे में एक्टिव रहियो आहे। हू वापारी ऐं शहरी जेके बि तंज़ीमूं वापारी तंज़ीमूं जंहिंमें ग्रीन मर्चेंट आहे, राइस मिल्स आहे या किराना जेका वापारी आहिनि उन्हनि जा आहिनि या मुख़्तलिफ़ वापारी तंज़ीमूं, उन्हनि जो पिणु हू माना मुतहरिक ऐं सरगर्म किरदार रहियो आहे। मंज़ूर, इन हवाले सां ही मौक़िफ़ आहे PTI जो। यकीनन उन्हनि जो माण्हू गिरफ़्तार थियो आहे, हू एहतजाज रिकॉर्ड कराइनि पिया, उन्हनि रस्तनि ते मौजूदु आहिनि। असां कोशिशि कई आहे फयाज़ बुट साहिब जो में नालो अचे पियो केस में, हुनजो भाउ फ़रियादी आहे, हुनजो मौक़िफ़ मालूम करण जी उन सां राब्तो न पियो थी सघे असांजो हितां हेड ऑफिस मां। मंज़ूर, तव्हां वटि छा ख़बर आहे लोकली फयाज़ बुट या हुनजे भाउ जो छा मौक़िफ़ आहे, जेका ॿी धुर आहे उन्हनि जो छा मौक़िफ़ आहे इन समूरी सूरत हाल जे हवाले सां? जी, उन सिलसिले में फयाज़ अली बुट ऐं इम्तियाज़ बुट जो इहो मौक़िफ़ आहे त न्याज़ बुरड़ो असांजो उमेदवार जेके जन लाइ असां रिकाउंट जी दरख़्वास्त ॾियूं पिया, जेके इलेक्शन में म्यूनिसिपल जे ख़ासि करे जेको वार्ड नंबर आहे 5 आहे, जिते PTI जो उमेदवार 5 वोटनि तां खटियो आहे, उनजी असां रिकाउंट जी दरख़्वास्त ॾियूं पिया। पर न्याज़ बुरड़ो रिकाउंट जे करे असांखे सोशल मीडिया ते अची ऐं धमकियूं ॾिनियूं ऐं हुन क़त्ल जूं धमकियूं ॾिनियूं त जेकॾहिं असां हिननि खे दरख़्वास्त ॾींदा त असां हुननि खे क़त्ल कंदासीं, जंहिंजे करे असां क़ानूनी रस्तो इख़्तियार कयो आहे। सियासत में धमकियुनि या ज़ातियात ते न अचणु खपे। ऐं हिननि जो चवणो हो त जेको न्याज़ बुरड़ो आहे उन सोशल मीडिया ते अची इम्तियाज़ पाशाला जेको आहे सो ग़लति लफ़्ज़ इस्तेमालु कया आहिनि ऐं खेसि धमकियूं ॾिनियूं। उनजे करे असीं वॾी महिरबानी तव्हांजी मंज़ूर व्यूअर्स, ही मेहड़ सां तालुक़ु रखंदड़ इशू आहे, इंतिहाई अहम इशू इन करे आहे त सियासी तौर ते छाकाणि सॼी जेको कराची ऐं हैदराबाद डिवीज़न में मकानी चूंडूं थियूं आहिनि, उन हवाले सां मुख़्तलिफ़ इलाइक़नि में आफ्टर शॉक्स ॾिसण में महसूसु थियनि पिया, ॾिसण में बि अचनि पिया। ही बि हिकु अहिड़े क़िस्म जो मामिलो आहे मेहड़ सां तालुक़ु रखंदड़, जिते पॉलिटिकली मुख़ालिफ़ खे दहशतगर्दी एक्ट जी FIR में अड़ायो वियो आहे, शहरी एहतजाज करनि पिया। PTI सां तालुक़ु रखंदड़ कारकुन रोडनि रस्तनि ते मौजूदु आहिनि। यकीनन ही अहम सूरत हाल आहे, वक़्त जे हुक्मराननि लाइ हिकिड़ो सवालिया निशान पिणु आहे। व्यूअर्स, मुंहिंजे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुचे पियो। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान गाज़ी झंडेर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहिद।